अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी रेसिपी चिकन जी हिकिड़ी मज़ेदार रेसिपी। उन जे लाइ मूं वटि तक़रीबन 1.5 किलो चिकन आहे। एक बहुत ही टेस्टी बहुत ज़बरदस्त रेसिपी चिकन की शेयर कर रही हूँ। 1.5 किलो ये चिकन है मेरे पास। एक भरा हुआ टेबल स्पून अदरक लहसुन पिसा हुआ, 2 टेबल स्पून लीमों का रस है और 1.5 टेबल स्पून जो है नमक और मिर्च, 1 टीस्पून धनिया और थोड़ी सी हल्दी। तो ही हिकिड़ो फुल भरल अदरक थूम पीठल है, उनजो चमचो आहे। 2 टेबल स्पून तक़रीबन लीमे जी रस आहे ऐं 1.5 टीस्पून जेको आहे उहो लूणु मिर्च आहे। उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां बि खणी थो सघिजे, पंहिंजे ज़ाइक़े जे हिसाब सां। ऐं उन खां अलावा थोरी हैड ऐं हिकिड़ो टीस्पून जेको आहे पीठल धाणा आहिनि। हाणे असां इहे सॼियूं शयूं हिन चिकन में विझी हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं ऐं हिनखे असां कंदासीं मैरिनेट। ये सारी चीज़ें हम इसमें मिक्स करेंगे चिकन में बहुत अच्छी तरह से और फिर इसको हम मिला के रख लेंगे। इसको मैरिनेशन के लिए हम छोड़ देंगे। असां सभिनी खां सुठी मिक्सिंग मुंहिंजे हिसाब सां हथ सां ई थींदी आहे। त हिनखे मां चङी तरह मिलाए थी वठां ऐं मिक्स करण खां पोइ हिनखे कलाक खनि त ज़रूरु रखणु घुरिजे। कुझु हिनखे टाइम ॾिजे जीअं हिन में लूणु ऐं मसाला, लीमो आहे, अदरक थूम आहे, इहो सॼो टेस्ट जेको आहे हिन में मिक्स थी वञे चङी तरह सां। ऐं बहितरीनु मिक्सिंग हथ सां ई थींदी आहे, सो मां हिनखे हथ सां थी मिलायां। हिकिड़े पीस खे चङी तरह सां जेको आहे मसालो लॻणु घुरिजे। एक पीस को बहुत अच्छी तरह से मसाला लगा दें। कोई भी जो पीस है वो रहना नहीं चाहिए और इसको इक्वली जो है आप सब पे लगा दें। सो ही लगी हो हाणे हिनखे मां रखां थी। इसको रख लेते हम तकरीबन 1 घंटे के लिए। उसके बाद जो अगला प्रोसेस है वो हम शुरू करेंगे। हाँ चिकन मैरिनेट थे पियो, काफ़ी देर थी वही है। हिन पासे थूम जूं 2-3 ॻड़ियूं कुटे मूं कढ़ाई में विधियूं आहिनि, तईअ में विधियूं आहिनि। चिकन मैरिनेट हो रहा है। लहसुन के 4-5 जवे जो हैं वो मैंने अच्छी तरह से कूट लिए हैं और एक कढ़ाई में डाल दिए हैं। इस तरफ मैंने रखा है एक फ्राइंग पैन। जितना तेल मुझे इसमें यूज़ करना है, जैसे फ़र्ज़ करें 1 कप तेल मुझे चाहिए तो मैंने आधा कप इस कढ़ाई में डाला है और आधा कप जो है फ्राइंग पैन में डाला है। ठीक है, तेल जेतिरो विझंदासीं अधु कंदासीं। मां 1 कप विझंदमि त मां इन करे हिन में अधु कप जेको आहे मां हिन थूम में विधो आहे कढ़ाई में ऐं अधु कप जेको आहे मां हिन फ्राइंग पैन में विधो आहे। हाणे सभिनी खां पहिरियों असां थूम खे थोरो पचाईंदासीं। लहसुन को हम थोड़ा सा पका लेंगे। उसके साथ हमें चाहिए होंगी हरी मिर्चें 5-6 या अपने जायके के हिसाब से कटी हुई, टमाटर अच्छी तरह से चॉप किए हुए और कड़ी पत्ता। हाँ कड़ी पत्ता जेके आहिनि जेकॾहिं ताज़ा हुजनि त सुठी ॻाल्हि आहे, पर हाणे लॉकडाउन जे ज़माने में हर शइ ताज़ी अवेलेबल हुजणु मुश्किल आहे। त मां हीअ सुकाए रखंदी आहियां, त हिन मां कुझु पत्ता इस्तेमालु कंदमि। ताज़नि जी ख़ुशबू वधीक बहितर हूंदी आहे, सुकनि जी ख़ुशबू कुछ हल्की हूंदी आहे पर पोइ बि सुठी खुशबू अची वेंदी आहे। ठीक है, तो अगर ताज़ा कड़ी पत्ते हों तो वो 5-6 पत्ते, आप 6-7 पत्ते अपने टेस्ट के हिसाब से डाल सकते हैं और अगर ना हो तो ये खुश्क पत्ते भी जो हैं वो काफ़ी अच्छी खुशबू दे देते हैं। तो सबसे पहले हम इसको करेंगे थोड़ा सा ब्राउन। लहसुन को थूम खे थोड़ो पचाईंदासीं चङी तरह सां त जीअं हिन जो सुठो दाग थी वञे। पानी वग़ैरह असांखे ना है इस्तेमालु करणो, पानी नहीं डालना हमें। थूम असांजी तकरीबन पची वही है, जो कलर डार्क न कंदासीं। लहसुन जो है वो काफ़ी पक चुका है, हल्का हल्का सा कलर चेंज कर रहा है लेकिन डार्क कलर नहीं करेंगे। अब हम इसमें डालेंगे कड़ी पत्ते। अगर ताज़ा हों तो कम डालें, सूखे हुए हों तो भले आप थोड़े ज़्यादा डाल दें। ठीक है, कड़ी पत्ता जेकॾहिं ताज़ा हुजनि त घटि विझो, पर जे सुकल आहिनि त थोड़ा वधीक विझी सघजनि था। ऐं इन सां गॾु असां हिन में विझंदासीं सावा मिर्च, साथ में हरी मिर्चें भी डाल देंगे ताकि वो भी अच्छी तरह से फ्राई हो जाए। दो मिनट असां इन शयुनि खे पचाईंदासीं। 2 मिनट के बाद हम इसमें शामिल करेंगे टमाटर और जितनी देर में ये पत्ते हमारे और मिर्चें पकेंगी इतनी देर में लहसुन भी जो है अच्छी तरह से पक चुका होगा। आधा पका पहले हुए था, अधु पकल हो पहिरीं, पर हाणे हिन 2 शयुनि सां गॾु पचंदो त थोड़ो वधीक पची वेंदो। तो हाणे असां हिन में विझंदासीं टमाटर। अब इसमें टमाटर शामिल कर रहे हैं। ठीक है, ऐं लूणु असां हिन में नथा विझूं छो त लूणु असां चिकन में विझी चुका आहियूं। आख़िर में चखंदासीं, अगर ज़रूरत हूंदी त असां लूणु शामिल कंदासीं।
नमक नहीं डाल रहे क्योंकि नमक हम 1.5 चम्मच 1.5 टीस्पून जो है वो चिकन में डाल चुके हैं। फिर आखिर में हम चख लेंगे, अगर ज़रूरत होगी तो हम इसमें शामिल कर लेंगे। अब इसको ढककर हल्की आंच पे पकाएंगे ताकि टमाटर जो है हमारे अच्छी तरह से गल जाए। और लाल मिर्च भी इसमें नहीं जाएगी, लाल मिर्च और हल्दी जो है वो भी चिकन में शामिल है। और इसके अलावा इसमें आप देख सकते हैं कि हरी मिर्ची हमने काफ़ी सारी डाली हैं, तो मिर्चों का जो टेस्ट है वो इसमें काफ़ी है। ऐं हिन महिल राजिया मूंसां गॾु बीठी आहे। मेरी ये शहज़ादी यहाँ खड़ी है और ज़िद कर रही है कि मुझे भी आटा दें, तो मैं भी आटा गूंदूंगी, रोटी बनाऊंगी। हाणे टमाटन के मां अलग चूल्हे ते साइड पे करे छॾियो आहे, ये पचंदा रहंदा। टमाटर हमारे पकते रहेंगे। पहले आग थोड़ी सी मैं इसकी बढ़ा रही हूँ ताकि ये जल्दी से बॉयल होने लगे, फिर कम कर दूँगी। ठीक है। हिन पासे मां बाहि थोड़ी तेज़ करे ऐं मां ऑयल रखियो आहे, जेको थोड़ी देरि पहिरियों असां फ्राइंग पैन में विधो। हिन में असां चिकन फ्राई कंदासीं, तेज़ बाहि ते चिकन फ्राई कंदासीं। चिकन मां सॼो विझी चुकी आहियां ऐं हीअ जेको आख़िर में मसालो, थूम, लीमे जी रस बचे, इहा बि असांखे हिन में शामिल करणी आहे। चिकन के बिना ढक जे बाहि तेज़ करे फ्राई करणो आहे, ॻारणो नाहे, बस चंगी तरह से तरजी वञे। ठीक है। इसको फ्राई करना है, गलाना नहीं है, बस अच्छी तरह से जो है इसको फ्राई कर लेना है तेज़ आंच पे बिना ढक्कन के, क्योंकि बाकी फिर हम इसको टमाटर में डालेंगे पेस्ट में और दम पे लगाएंगे तो इसमें ये अच्छी तरह से गल जाएगा। ऐं ॿियो तव्हां ॾिसो त चिकन जो कट तव्हांजी मर्ज़ी आहे, तो तव्हां कहिड़ो था खणो। ठीक है। ये मैंने मिक्स जो है बोटियाँ डाली हैं, हड्डी वाली भी हैं, बगैर हड्डी की भी हैं। आप चाहें तो सिर्फ बोनलेस से बना सकते हैं, और तव्हांजी चॉइस है। बोनलेस सां खाइण चाहियो तो उन सां तव्हां पचायो, जहिड़े क़िस्म जो भी तव्हांखे हिन में गोश्त वणे तव्हां उहो इस्तेमालु करे सघो था। ऐं उन खां सवाइ मां अहिड़ी टाइप जी जेका आहे मच्छी जी रेसिपी बि ठाहे चुकी आहियां। तव्हां चाहियो त उहा मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे, प्लेलिस्ट चेक कयो फिश रेसिपीज़, उन में तव्हांखे हीअ बि तरकीब इन क़िस्म जी मिलंदड़ जुलंदड़ मच्छीअ जी बि मिली वेंदी। ॾाढो बहितरीनु उनजो बि ज़ाइक़ो थींदो आहे। प्लेलिस्ट आप मेरे चैनल पे ज़रूर चेक करें, बेशुमार किस्म की लिस्टें मौजूद हैं, आपको अपनी पसंद की कोई ना कोई चीज़ मिल ही जाएगी। अच्छा, हिनन के असां उथलाईंदा रहंदासीं, इनको पलटते रहेंगे और हर साइड से अच्छी तरह से इसको फ्राई कर लेंगे। आग कम नहीं करनी, वरना चिकन पानी छोड़ेगा तो फिर उसको सुखाना मुश्किल हो जाता है, इसलिए इसको तेज़ आग पे ही पकाते रहेंगे। चिकन फ्राई थी गया चंगी तरह, हाणे हिनजी बाहि मां बंदि थी कयां। इसको फ्राई कर लेना है, ये फिक्र नहीं करनी कि गला है या नहीं गला, इसको हम आग बंद करके छोड़ देंगे और अब चेक करेंगे हम टमाटर के साल में ही। टमाटर जीअं ही कुछ नरम थियण लगन तो हुननि खे थोड़ो तव्हां चिथे पाण पेस्ट ठाहिण की कोशिश कयो। टमाटर जैसे ही कुछ नरम हो तो आप खुद ही इनको अच्छी तरह से कुचल लें और इनका पेस्ट बनाने की कोशिश करें। हाँ, टमाटन के मुँह काफ़ी चिथड़न की कोशिश कई है, ये अभी थोड़े से साबित से हैं, लेकिन अब हम इसमें शामिल करेंगे चिकन। चिकन के साथ पकने के बाद ये टमाटर जो हैं बिल्कुल अच्छी तरह से गल भी जाएंगे और इसमें हमारा चिकन भी जो है वो पक जाएगा। असां हाणे 2 मिनट तेज़ बाहि ते रखंदासीं, मिक्स करे चंगी तरह सां, पोइ असां हिनखे ॾींदासीं दम। ऐं मूं तव्हांखे ॿुधायो शुरू में त 1.5 किलो चिकन आहे ऐं 1 किलो टमाटा आहिनि। टमाटर शायदि मां मिक़दार ॿुधाइण विसरी वई आहियां, तो 1 किलो टमाटर, 1.5 किलो चिकन पे 1 किलो मैंने टमाटर डाले। अभी इसको 2 मिनट के लिए मैं तेज़ आग पे छोड़ रही हूँ ताकि अच्छी तरह से सारी चीज़ें मिक्स होकर उबलने लगे। फिर मैं इसको दम पे लगा लूँगी तब तक, जब तक कि चिकन गल जाए, टमाटर गल जाए और इसका पानी खुश्क हो जाए। चिकन बचे पियो, उनके विच में चेक करण ज़रूरी है, ईअं न थिए त उनजो तरो सड़ी वञे। तो हर 10 मिनट के बाद आप इसको अच्छी तरह से चला लें ताकि ऐसा ना हो कि नीचे से लग जाए। और जैसे ही चिकन हमारा गल जाएगा, हम इसकी आग जो है वो थोड़ी तेज़ करके टमाटर का पानी खुश्क कर देंगे। तो जीअं ही चिकन ॻरी वेंदो, जीअं बाहि वधाए असां टमाटन जो पानी खुश्क कंदासीं। सो हाणे चेक कयूं था इन बोड़ खे। 25 मिनट हिनखे थी विया आहिनि पचंदे। इसको 25 मिनट तक मैंने पकाया है टमाटरों में डालने के बाद, क्योंकि बोटियाँ बड़ी थी इसलिए। और अब जो है इसकी थोड़ी आग में बढ़ा दूँगी ताकि
इसका पानी जो है वो खुश्क हो जाए, इसका ऑयल अलग से नज़र आना चाहिए। ठीक है। सो मां हिन जी बाहि तेज़ थी कयां ऐं बूटियूं हिन महिल बिल्कुलु ॻरी वियूं आहिनि। बूटियूं थोरियूं वॾियूं हुयूं, इन लाइ मां हिनखे घणी देरि पचायो। जेकॾहिं हिन खां साइज़ में बूटियूं नंढियूं हुजनि त तव्हां उनखे अञा घटि देरि पचाए था सघो। ऐं हाणे हिन में जेतिरो बि थोरो घणो रहियल पाणी आहे उहो मां बाहि वधाए करे सुकायां थी। इन खां पोइ असां हिनखे प्लेट में कढंदासीं। ॾिसो हिन जो पाणी तक़रीबन सुकी चुको आहे। थोरो असां हिन में छॾींदासीं हल्की ग्रेवी। ऐं जॾहिं बि ग्रेवी ठाहिजे कंहिं बि ॿोड़ में त उनखे बाहि बंदि करण खां पोइ 15 मिंट खनि ढक ॾेई छॾे ॾिजे। ठीक है। तो हिनखे मां जेको आहे बाहि बंद करे छड़ी है। आग मैंने बंद कर दी है। जब भी किसी सालन में थोड़ी सी ग्रेवी हो तो उसको डिश आउट नहीं करना चाहिए फ़ौरन, बल्कि 15 मिनट आग बंद करने के बाद उसको छोड़ देना चाहिए ताकि उसका ऑयल जो है वो ऊपर आ जाए। तो ये मेरी मज़ेदार रेसिपी तैयार है। इसको डिश आउट में अभी नहीं कर रही हूँ। 15 मिनट में इसको छोड़ दूँगी ढककर। उसके बाद मैं इसको प्लेट में निकाल लूँगी। प्लेट मेरी यहाँ पे रेडी है। उम्मीद है आपको मेरी ये वीडियो, ये रेसिपी अच्छी लगी होगी। अगर अच्छी लगी हो तो लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो इस तरह का बहुत कुछ मैं आपके साथ शेयर करूँगी इंशाल्लाह। हमेशा चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, खाधो प्यार सां पचायो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हां ख़ुशि रखे। वरी मिलंदासीं। अल्लाह भाई।